हालानी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। मसूद अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ हालानी शहर जी 200 साल खां मथे तारीख़ रखंदड़ तारीख़ी महराब मस्जिद जेका ॾाचियुनि जे खीर सां तइमीर थियल आहे, 100 ॾाचियुनि जो खीरो गारे में पाणीअ जे बदिरां ॾाचियुनि जो खीरु शामिल करे गारो ठाहियो वियो। हिन मस्जिद में 2 अहिड़ा रोशनदान रखियल आहिनि जिन मां इस्लामी साल जी 1 तारीख़ जो चंड ॾिसी सघिजे थो। गर्मियुनि जी मौसम में ही मस्जिद शरीफ़ एॾी त कुशादा आहे जो मस्जिद शरीफ़ में वेहण सां गर्मी महसूस ई नाहे थींदी। 2022 जी बारिशुनि खां पोइ मस्जिद शरीफ़ ॾींहों ॾींहों ज़बून थींदी थी वञे। तारीख़ी महराब मस्जिद जी मरामत लाइ हालानी शहरवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरा बि कया, लेकिन हींअर ताईं सरकारी सतह ते मस्जिद शरीफ़ जी मरमत न थी सघी आहे। हालानी शहरवासियुनि जो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट खे घुर्जे त जल्द खां जल्द हिन तारीख़ी मस्जिद जी मरमत कराए तारीख़ी विरसे खे बचायो वञे।